जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर जा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर जा इंडिया जे हिंदू मज़हबी जमायत बीजेपी जे अॻुवाणनि पारां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ जमायत अहले सुन्नत जे अॻुवाणनि हाफ़िज़ मुलाज़िम चन्नो मुनीर मेमण यासिर मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिंगोर जे दरगाह निबंदो शाह खां मच्छर चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे गुस्ताखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। उन मौक़े ते रैली में अॻूणे टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद अब्बास अली शाह लकियारी, हसन रज़ा शाह, उस्ताद नियाज़ हुसैन दायो, इंजीनियर ज़मीर हुसैन मेमून ऐं ॿियनि सियासी समाजी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुज़ाहिरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंहिं बि क़ीमत ते बर्दाश्त न कंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबूवत लाइ असां जानिन जा नज़राना ॾेई हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तक़द्दुस जी हिफ़ाज़त कंदासीं।